नबी छाहे स्वारी आ। ॾिसी थो चवे नेमल मरकब या राकिब, ओ स्वार ॾाढी स्वारी तोखे भलोड़ मिली आ, ॾाढी स्वारी तोखे भली मिली आ, ख़ुशि पियो थे। हज़रत नबी करीम जे बचड़े खे ॾिसी दिलि पई ठरेसि, चवे पियो नेमल मरकब या राकिब, ओ स्वार ॾाढी स्वारी भली आ। जमल अबू बकर ये लफ़्ज़ चया आहिनि त मुहम्मद मीर थो चवे, ओ अबू बकर जेकॾहिं स्वारी भली आ त स्वार बि भलो आ। अल्लाह या रसूल अल्लाह, हक़ शार यार मुझे महबूब पाक अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात जे प्यारे सिद्दीक़ अकबर जी ॿी हिकिड़ी हदीस पाक तोखे मां ॿुधायां। मूं काल्ह ताज़ो पढ़ी आहे, मुंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलाम जो ग़ुलाम हज़रत अबू बकर सिद्दीक़ जॾहिं ख़लीफ़ो हो, उन ख़िलाफ़त वारे ज़माने ते निमाज़ पढ़ाई थई। अली पुठियां बीठो तो निमाज़ पढ़े, निमाज़ पढ़ी जॾहिं ॿई ॿाहिरि निकिता, अॻ में सिद्दीक़ आहे, हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे हथ में अलीअ जो हथ आहे। घिटीअ सां लॻिया त हज़रत हुसैन पे खेॾियो, जवानड़ो आहे, वॾो आहे, पर खेॾी रहियो आहे। मुंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलाम जे प्यारे सिद्दीक़ हज़रत इमाम हुसैन ॾे निहारे चयो, हुसैन मूंखे ख़ुदा जो कसम आहे तूं अलीअ जे मुहांडरे कोन आ, तूं मुहम्मद जे मुहांडरे आ। छा फरमायूं? मूंखे ख़ुदा जो कसम आहे तूं अलीअ जे मुहांडरे कोन आ, तूं मुहम्मद जे मुहांडरे आ। हज़रत अली मुर्तज़ा खिले थो, खिली थो चवे, अबू बकर तूं सच थो चवीं, छो त मुहम्मद जो नस्ल हलंदो ई न बचड़े मञा। मुंहिंजा सोणा उहो साॻो हुसैन आहे, उनजो भाउ हसन आहे। मूं तोखे अॻे जुमे ते ॿुधा त 1 साल जो फ़र्क़ु आहे, हू वॾो हिकिड़ो साल आहे, हू नंढो हिकिड़ो साल नंढो आहे। हिकिड़े ॾियारे नाने वटि डोड़ंदा आया, नाना असांजो फ़ैसिलो कर। कहिड़ो फ़ैसिलो कयांव? कि भला हुसैन तो चवे मां बहादुर आहियां, हुसैन तो चए नस नाना, हसन तो चवे मां बहादुर आहियां। हाणे फ़ैसिलो तो तयार, असां ॿिन्ही मां बहादुर केरु आहे? असां ॿिन्ही मां बहादुर केरु आहे? सरकार फरमाए था, मूंखे कहिड़ी ख़बर तव्हां मां बहादुर कहिड़ो आहे? बहादुरी जी त ख़बर पए जॾहिं संदरा ॿधो, हवा न सही। बहादुरी जी त ख़बर त रहे पए जॾहिं पाण में संदरा ॿधो, कुश्ती कयो। हा असांखे कुश्ती कराए। और मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, ॿिन्ही साहिबज़ादनि पंहिंजे नाने जे आॾो संदरा ॿधाइनि। जंहिंमहिल हथ विझाइण जो वक़्तु ईंदो आहे तो बि मलाखड़ा ॾिठा हूंदा, ॿिया वरी हथ विझराईंदा आहिनि, हथ ॿध हितां झल। नबी पाक जी ज़ात बाबरकात अॻिते वधिया, ॿिन्ही भाउरनि संदरा ॿधा, हथ जमल विझनि पिया। तमल नबी करीम जी ज़ात बाबरकात हज़रत हसन खे पियो हथ ॿधराए। कंहिंखे पियो हथ विझाए? वॾे खे। हसन हितां झलेसि, हसन हितां वठेसि, हसन हीअं सुक झल। फातिमत ज़हरा बीठी आहे, चए पई बाबा वॾो बि हसन, वरी हथ बि हसन खे थो ॿधाई। हुसैन नंढड़ो आहे, नंढे खे हथ ॿधाए। चए थो फातिमा छा कयां, मां हसन खे थो हथ ॿधायां, जिब्रील वरी हुसैन खे थो हथ ॿधाए। ओ फातिमा तूं कान थी ॾिसे, मां मोहम्मद ॾिसी रहियो आहियां। मां हसन खे थो हथ ॿधायां, हुसैन खे वरी सोहणो जिब्रील हथ बीठो थो ॿधाए पियो। तंहिंजे करे तूं नाराज़ न थी त को मां वॾे खे थो हथ ॿधायां। अल्लाह जो पाक मलाइक हज़रत हुसैन खे हथ बीठो थो ॿधाए। वाह हुसैन तुंहिंजो शान, सुन्नी वाह वाह त करे। हुसैन जो शान आहे या न आहे? हाय हाय करण वारा के ॿिया आहिनि, हाय हाय उहे कंदा जेके हुसैन जे शान खे कोन सुञाणंदा, वाह वाह उहे कंदा जंहिंखे हुसैन जे शान जी ख़बर आहे। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त, हिकिड़े ॾिहाड़े नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात मस्जिद नबवी में बीठा आहिनि। हबीब जी ज़ात बाबरकात आज़ान खां पोइ निमाज़ ते आया आहिनि। नमाज़ खां अॻु में मुंहिंजे हबीब फर्ज़ खां सुन्नत पढ़ी आहे। सुन्नत जे दौरान मुंहिंजो महबूब पाक अलैहिस्सलाम अल्लाह जे इबादत में बीही रहियो आहे। हज़रत हुसैन आली मक़ाम अम्मा जे झोलीअ मां निकितो आहे, डोड़ंदो डोड़ंदो मस्जिद नबवी में आयो आहे। नाने खे ॾिठी त मुंहिंजो नानो रसूलुल्लाह सिफ़ में बीठो आहे, सुन्नत बीठो थो पढ़े पियो। हबीब करीम जे बचड़े कमल मस्जिद ॾे ॾिठो आहे, कमल मेहराब ॾे ॾिठो आहे, कमल दरिया ॾे ॾिठो आहे।
कमल मिंबर ॾे ॾिठो आहे, कमल दर ॾे ॾिठो आहे। हबीब जी ज़ात ख़ुदा जे इबादत में मसरूफ़ आहे। हुसैन पंहिंजे बस्तीअ में बीठो मस्जिद खे वाझाए हलंदे मुंहिंजे आका रुकू कयो आहे त हुसैन वेझो थियो आहे। जमल नबी करीम रुकू मां सजदे में वियो आहे। हुज़ूर करीम जे ज़ुबान ते जारी आहे सुभान रब्बियल आला। सभई चओ सुभान रब्बियल आला, सुभान रब्बियल आला, सुभान रब्बियल आला। मुंहिंजो रब आला है, जेको सभिनि खां मथे आहे, उन जे आॾो मां झुकियो पियो आहे। मन तवाज़ा लिल्लाह रफ़अहु अल्लाह। रब चवंदो आहे तूं मुंहिंजे लाइ झुक त मां मथे खणा आहे। जेतिरो झुकंदे ओतिरो मथे कंदोसां। नबी पाक सजदे में वियो आहे। हज़रत हुसैन आली मक़ाम जेको भर में बीठो आहे, डोड़ंदो डोड़ंदो ॿाराणे हालत में नबी पाक जे कंध मुबारक ते चढ़ी हिकिड़ी टंग हेॾां खणी कयईं, ॿी हेॾां के मुस्तफ़ा जे मथां चढ़ी वेही रहियो। निमाज़ कंहिंजी आहे? ख़ुदा जे निमाज़ में कंहिंजी रिआयत कबी आहे? जेकॾहिं मसइलो आहे न, निमाज़ माण्हू पढ़े थो, रुकू में वञे ऐं ख़बर पए त को फलाणो अचे थो साम्हूं दर जे ओसे पासे, इहे 3 ॾींहं खसा ॾिठी त फलाणो अचे थो, चए रहिस अचे थो भला भली पुॼे, 2-3 दफ़ा वरी तस्बीह वधाए। उहो पढ़ंदो 3 दफ़ा, पोइ 7 दफ़ा पढ़ी त भली इहो बि डोड़ी डोड़ी पहुचे त पोइ रुकू मां उथां। इहा निमाज़ थी कान्हे। छो त अलाह कारण सजदो कोन थियो, इहो ॿिए माण्हूअ कारण थियो। सम्झो था अलाए न? हाणे नबी करीम जी हस्ती निमाज़ थो पढ़े ख़ुदा जी, हुसैन मथां चढ़ी वेठो आहे। सरकार 3 दफ़ा 5 दफ़ा 7 दफ़ा 9 दफ़ा वधि में पढ़ंदा, वधीक कोन पढ़ंदा, वरी उथी वेंदा। पर मुंहिंजे महबूब पाक जी ज़ात बाबरकात सजदे खे एतिरो ड्रिघो कयो, एतिरो ड्रिघो कयो, जेसीं ताईं हज़रत हुसैन न लथो तेसीं ताईं मोहम्मद करीम सजदे में पियो आहे। जबल सलाम वरायो, निमाज़ पूरी कयूं, असहाबन सगुन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, हमेशा तव्हां एॾो ड्रिघो सजदो कोन कंदा हो, अॼु तव्हां ड्रिघो सजदो छो कयो आहे? हुसैन तव्हांजे कुल्हे ते वेठो हो, उथी वञो आहे, ख़ुदा जो फर्ज़ पूरो कयो आहे। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, हाओ मूंखे अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात जी निमाज़ अदा करणी हुई, मूंखे उथणो हो, पर जमल हुसैन मुंहिंजे कंध ते वेठो आहे, मां इरादो कयो त अल्लाह जे निमाज़ लाइ उथां। जिब्रील अमीन लही आयो आहे, उनाची मूंखे चयो त अल्लाह जो हुकुम आहे, मुंहिंजा हबीब जेसीं ताईं हुसैन न लहे तेसीं ताईं तूं मोहम्मद सजदे खे ड्रिघो कजां। नमाज अब अल्लाह जी, सजदो भी नबी भी, हुकुम भी अल्लाह जो, तो ड्रिघो कर मालिक थो चवे न सही, ड्रिघो कर। हज़रत हुसैन डोड़ंदो डोड़ंदो अमर बैठो, अम्मा जी बच्चा अॼु मज़ेदार ॻाल्हि ॿुधायां। अब्बा कहिड़ी मज़ेदार ॻाल्हि आहे? नाने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात निमाज़ बीठे पढ़ी, मां नाने खे तारे बीठुसि। जमल नबी पाक सजदे में विया, तमल मां हुज़ूर जे कुल्हे ते चढ़ी पियो आहियां। ओ मुंहिंजी अम्मा, मां पाण चिताए ॿुधो, मुंहिंजो नानो रसूलुल्लाह तस्बीह पढ़ंदो रहियो, हुसैन ॻणींदो रहियो, मां ॻणींदो ॻणींदो जमल 72 भेरा नबी पाक तस्बीह पढ़ी आहे, मां लथो आहियां, पोइ मुंहिंजो नानो सुर सजदे मां खणी उथियो आहे। फातिमा ज़हरा थी चयो, मुंहिंजा बच्चा हुसैन, तुंहिंजो नानो सैयदुल अंबिया, मुंहिंजो बाबो इमामुल अंबिया, अल्लाह जे फर्ज़ में आहे। ओ बच्चा अहिड़ी हरकत न कबी आहे, आइंदा इहे न कजां, अल्लाह जे निमाज़ जो ख़्यालु कजां। हज़रत हुसैन आली मक़ाम फरमाइनि था पिया, ओ मुंहिंजी प्यारी अम्मा साण, जेकॾहिं मुंहिंजे करे नाने रसूलुल्लाह 72 दफ़ा तस्बीह पढ़ी आहे, त मां करबला जे मैदान में पंहिंजे जिस्म ते 72 तीर सहदुसि।
नाने जे दीन ख़ातिर 72 ॼणा कुर्बान कंदुसि, 72 सिर वढाए अल्लाह जे दीन खे बुलंद कंदुसि। मुंहिंजे नाने सुभान रब्बियल आला चई, अल्लाह जी तस्बीह सां अल्लाह जो नालो बुलंद कयो आहे। मां वरी पंहिंजो सिर वढाए नाने जे दीन खे अहिड़ो त बुलंद कंदुसि जो क़यामत ताईं मुहम्मद जे दीन जो सिर ऊचो हूंदो। कत्ले हुसैन असल में मर्गे यजीद है। हकीकत में हुसैन जी शहादत यजीद जो मौत आहे। सम्झो था अलाए न, शहादत कंहिंजी आहे? चओ हज़रत हुसैन जी। ऐं मौत कंहिंजो आहे? यजीद जो। कत्ले हुसैन असल में मर्गे यजीद है। इस्लाम जिंदा होता है हर करबला के बाद। जॾहिं करबला थी आहे उन खां बाद में इस्लाम जो माण्हुनि खे क़दुरु पियो आहे। इस्लाम छा हूंदो आहे? हज़रत हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु, मुंहिंजे प्यारे नबी करीम जे ज़ात बाबरकाह जे कुलनि ते सवारी करण वारो, हबीब करीम जे ज़ात बाबरकाह जे झोलीअ में वेहण वारो, मुंहिंजे नबी पाक जे सीने ते वेहण वारो। हिकिड़ी रिवायत में ईअं ईंदो आहे जो नबी पाक जी ज़ात बाबरकात हज़रत हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ज़ात बाबरकात खे पंहिंजे सीने ते विहारे पाण करीम सुम्ही पिया। अवां बि पंहिंजा बच्चा सीने ते विहारींदा आहियो। पंहिंजे औलाद सां प्यार करणु नबी करीम जी सुन्नत आहे। मल्लम यरहम सगीरना वलम युवक्किर कबीरना फलैस मिन्ना। मुंहिंजे नबी पाक जी हदीस आहे। पाण फरमाइनि था जेको अछी ॾाढ़ी वारनि जी इज़त नथो करे ऐं नंढड़नि ॿारनि ते रहम नथो करे, साईं फरमाइनि था इन जो कलमो मूंखे क़बूल कोन्हे, मुंहिंजो आहे ई कोन। वॾनि जी इज़त न करे, नंढनि ते रहम न करे, सोणो नबी फरमा मुंहिंजो उम्मती न आहे। हज़रत अमीर उमर साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु अमीरुल मोमिनीन आहे, बादशाह हुआ, मदीने में तख्त ते वेठो आहे, हुकूमत थो हलाए। ईरान कैसरो किसरा हुन जे नाले खां डिॼनि था पिया। हिकिड़े मुल्क जो मुसलमान गवर्नर मदीने में मिलण आयो आहे। पुछा क्यों अमीरुल मोमिनीन काथे आहे? चओ अॻारो न फलाणी घिटी में वेठो हो। उते जो वञी ॾिसे त वक़्त जो हाकिम आहे, मदीने जे नंढड़नि ॿारनि सां रांदि वेठो खेॾे। मदीने पाक जे नंढड़नि ॿारनि सां रांदि वेठो खेॾे। गवर्नर चयो अस्सलाम वालेकुम, पाण फरमायो वालेकुम सलाम। गवर्नर थो चए क़िबला अवां मूंखे अलाए छो घुरायो हो? पाण फरमायो त तरस तो में कम आहे, मां वांदो थियां। तो में कम आहे, मां तोखे घुरायो आहे जंहिं कम लाइ वांदो थियां। चयसि क़िबला वांदो तूं वरी कहिड़ो कमु थो करे? ॿारड़ा नंढड़ा तो जहिड़े जो शान आहे। अब हाणे मां मुफ्ती साहिब बीही ॿारनि सां इटी ॾकर खेॾां, तव्हां चवंदो यार इन पुठियो निमाज़ ई न पढ़ंदासीं। हा हो या न? अड़े कल्ह बीठो हुते ॿारनि सां इटी ॾकर वेठे खेॾई, वंझ वठी वेठे करी यार हाणे हे वॾो सा नालो मुफ्ती साहिब ॿुधोसीं ऐं कम ॾिसे वर खया कान बीठो थो भॼे ॿारनि सां बि। तव्हांखे खिल ईंदी आहे न ईंदी आहे? इन सूरनि खां असां निकिरूं ई कोन था। वेठा आहियूं मदरसे खां घर, घर में मदरसो, बाज़ार में असां कान ॾिठी आहे त अलाए छा। छो त ॾिसण वारा बि तव्हां हो न साईं। सुभाणे जो पढ़ोसीं निमाज़ ठहियो बाबा। पर कुर्बान अमीर उमर तां ॿारनि सां रांदि वेठो खेॾे। गवर्नर थो चएसि तूं ॿारनि सां रांदि थो खेॾे? तोखे ॿारनि सां रांदि न खेॾणु खपे, तूं अमीरुल मोमिनीन आहे। हज़रत उमर चयो त कम त ॿिए सां घुरायो हो मां, पर हाणे ॿियो कमु पोइ पहिरों कमु इहो आहे त तुंहिंजी गवर्नरी ख़तमु। तुंहिंजी गवर्नरी ख़तमु। साईं मूं कहिड़ो ॾोह कयो? पाण फरमाइनि था तोखे ॿारनि ते रहम कोन्हे, तूं वॾनि ते कहिड़ो रहम कंदे? नंढड़नि ॿारनि जे मथां तोखे रहम न आहे, वॾनि जे मथां तूं कहिड़ो रहम कंदे? मूंखे मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सेखारियो आहे त नंढड़े ॿार सां प्यार कजे, नंढड़े ॿार ते शफ़क़त जो हथ घुमाइजे, वॾे जी इज़त कजे। जेको ईअं कंदो सो क़यामत में नबी करीम सां गॾु हूंदो। अल्लाह अकबर या रसूल अल्लाह। हक़ चार यार मुश्किल
शाह। और मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात हुसैन खे सीने ते वेहारियो आहे। थोरी देर खां वेहारे हुसैन जे मथे ते नबी पाक हथ रखिया। मथे ते हथ रखी हीअं पाण जे तरफ़ छिकियो अथनि। छिके नबी पाक अलैहिस्सलाम हुसैन खे फरमाया, बच्चा वात खोल। हुसैन वात खोले थो, नबी करीम पंहिंजी ज़ुबान हुसैन जे वात में ॾिए थो। पाण फरमाया, मुंहिंजा हुसैन मां मुहम्मद जी ज़ुबान खे चूसत ॾे। सभई जो सुभान अल्लाह, ॾाढे जो सुभान अल्लाह। फातिमतु ज़हरा अम्मा भर में वेठी आहे, चवे थी बाबा तुंहिंजो शान वॾो आहे, हुसैन नंढड़ो ॿारड़ो आहे, ॿार जे वात में तुंहिंजी ज़ुबान, मुंहिंजा हबीब छा था कयो? पाण फरमाइनि था, फातिमतु ज़हरा तोखे ख़बर आहे त ॼमण वारे ॾिहाड़े जिब्रील ॿुधायो त हुसैन खे शहीद कयो वेंदो। मां मुहम्मद करीम पंहिंजी ज़ुबान इन जे करे चूसायांसि थो त हुसैन खे करबला जी उञ न लॻे। हुसैन खे जेका करबला में पाणीअ जी सख़्ती हूंदी न, उन जे असर खे ख़तम थो कयां। जंहिं मुहम्मद जी ज़ुबान चूसी हूंदी तंहिंखे कॾहिं बि उञ कान लॻंदी। हक़ीक़त आहे साईं, जंहिंजे वात में रसूलुल्लाह जी लुआब वञे, इहा हौज़ कौसर खां बि वधीक आहे। हा या न? महबूब जी लुआब खारे खूह में पवे त खूह मिठो, निकतल अख में पवे त अख सॼी, भगल टंग खे लॻे त टंग सलामत। आओ या न? हिकिड़ो ॼाए ॼमल आहे, तूं गूंगो आहे, जवान थी वियो आहे, माइटनि हुनखे शादी कराई आहे, जंहिंमहिल ज़ाल जे भर में वियो हुजे गूंगो, माई चए मां हिन सां एॾां वेंदसि ई कान, मूंखे तलाक वठी ॾियो। गूंगो वरी मुंहिंजो मुड़ुसु। माण्हू मजबूर थी विया, हाणे घर थो फिटे, हुज़ूर वटि वठी आया, या रसूल अल्लाह घर थो फिटे, हे गूंगो आहे, माईअ खे सम्झाए त हिन खे न छॾे, हिन खे तलाक न वठे, मजबूर न करे, या दुआ घुरो। सरकार फरमाइनि था, माईअ खे कहिड़ो एतिराज़ आहे? माई जे लाइ महबूबनि फरमायो, सही चवे थी त गूंगो आहे, मां गूंगे सां कीअं शादी कयां? हुज़ूर जी ज़ात बाबरकात हुनखे गूंगे से खे सॾु कनि था, चवनि था, इशारो कनि था, ज़बान ॿाहिरि कढो। हुन ज़बान ॿाहिरि कढी आहे, हबीब पंहिंजे ज़बान ते आङुर हणी, हुन जे ज़बान ते हणी, पर फरमायो त कलम ॻाल्हाए। महबूब जी लुआब लॻंदी वई, गूंगे ॻाल्हाइण शुरू करे ॾिनो। पाण फरमाइनि था, वठी वञोसि माईअ खे, चयोसि किथे आहे गूंगो? सम्झायो आहे न साईं? तूं थी चवे गूंगो आहे, किथे आहे गूंगो? माइट हैरान, मदीने जो बच्चो बच्चो हैरान आहे। जो ज़ाल जे आॾो पहुतो, अहिड़ो फसीह पियो ॻाल्हाए जो को ख़तीब बि न ॻाल्हाए सघे। हबीब जी ज़ात हुन जे ज़बान जी कुंजी खोले छॾी। अॼु दुनिया में को डॉक्टर पैदा कोन थियो आहे जो मादरज़ाद गूंगे खे सॼो करे ॾेखारे, पर वाह मुहम्मद अमीर तुंहिंजे फैज़ तां कुर्बान वञा। उहा लुआब हबीब पाक जी जंहिंजे वात में लॻे, गूंगा सॼा थी वञनि, अंधा चङा भला थी वञनि। अबू बकर जे खुड़ीअ में नाग चक पाए, ज़हर चढ़े, हबीब लुआब लगाए, ज़हर ख़त्म थी वञे। सरकार फरमाइनि था, रुगो ज़हर ख़त्म कोन थियो। अबू बकर अॼु खां पोइ जंहिंखे बि मके मदीने में नांग खाए, विछूं खाए, तुंहिंजी खुड़ी धोआरे पीआर बि हुनजो ज़हर ख़त्म थी वेंदो। सरकार हुन जे खुड़ीअ खे इलाज बणाए थो छॾे। उहा वात वारी ज़ुबान मुहम्मद करीम हुसैन खे चूसराए थो। अवा जंहिंजे ज़ुबान में, जंहिंजे वात मुबारक में हुसैन आली मक़ाम जहिड़े जवान जे वात मुबारक में नबी करीम जी ज़ुबान वेंदी, मूंखे ॿुधाए त उन जहिड़ो को जवान दुनिया में हूंदो? दुरूद पर तोखे हुसैन जो शान ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वरी ॿियो दफ़ो दुरूद पाक मुंहिंजे प्यारे हबीब पाक ते। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हिकिड़े दिहाड़े मुंहिंजो प्यारो आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात हज़रत अली जे घर आया। पाण जीअं जो घर पहुता, हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, छोकिरा काथे हन? बचड़ा काथे हन? फातिमतु ज़हरा चयो, या रसूल अल्लाह, अगारो हिते बीठा हा, ॿाहिरि विया हूंदा। नबी पाक अलैहिस्सलाम फरमायो आहे, पंहिंजी औलाद ते नज़र कयो, पंहिंजी औलाद ते नज़र कयो। काॾे वियो, छो वियो, असांखे परवाह ई न आहे, पुछ छुड़ियो पियो,
छोरो सुबुह जो घरों निकिरे थो रुली रुली, वाहन ते टुबियूं हणी, पुलनि तो टपा ॾेई कारो थी फिटिजी लुटिजी अलाए बुछड़नि चरसनि आफ़ीमनि भंगियुनि जे हवाले थी सॼो ॾिहाड़ो गंदो थी राति जो अची थो पुछे अमृत जे जीजल बिस्मिल्लाह मुंहिंजे बच्चे खे थकिजी आयो आहे। इहो सोचे कोन त 4 पर काथे धूड़ पे पातई, अबे खे गणती कान्हे का, परवाह ई कान्हे। पर जेकॾहिं को ॿाराड़ी जो वरी खाटू पुटु हूंदो, रुली आधी राति जो ईंदो, काथो चढ़ी छोड़ियूं ईंदो, काथो गाह जो गॾो खणी ईंदो, मां चवंदी अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह बच्चो साम्हूं आयो आहे, बुखूं लही पियो। हा हो न बा कमाए थो न औलाद जो, ॿिया मूंखे कमाए थो ॾे। औलाद ते नज़र कयो, औलाद ते तवजो कयो, पंहिंजी औलाद खे ख़्याल में रखो, काथे थो उथे, काथे थो वेहे, कंहिंसां थो ॻाल्हाए, कंहिंसां नथो ॻाल्हाए। दिलि में सोचींदो त या कया क़ैद आहे, क़ैद नाहे अदा, कच्ची ज़मीन आहे, इन में जहिड़ो फ़सुलु पोखींदे ओड़ो ॼमंदो। इन कच्ची ज़मीन खे हाणे सां सुधार, तुंहिंजी औलाद में अख़लाक़ पैदा थिए त के सालिह पैदा थियनि। बाक़ी ईअं छॾे ॾींदे न त पोइ न को पीउ जो चवणु कंदा, न को माउ जो, न वॾे जो, न नंढे जो, पोइ बेहया थी वेंदा। अल्लाह तबारक व तआला हर मुस्लमान जे औलाद खे सालिह बणाए। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमायो आहे, जेकॾहिं को माण्हू 100 नफ़िल पढ़े, 100 घणा नफ़िल साईं, 100 नफ़िल पढ़े, ॿियो माण्हू वरी पंहिंजी औलाद खे हिकिड़ो अख़लाक़ सेखारे। छा सेखारे? मिसाल नंढड़ो पुटु आहे बाबा, जंहिंमहिल अचिजे चइजे अस्सलाम वालेकुम। जेको वॾो हुजे उनखे 2 हथ ॾिजनि। सम्झो था न था? ॿार खे सेखारबो न, पोइ ॿार अचण सां छा चवंदो? अस्सलाम वालेकुम। कचहरी में जेके वेठा हूंदा तंहिंखे हथ ॾींदो। साईं फरमाइनि था हिकिड़ो अख़लाक़ आहे जो हुनखे तो अस्सलाम अलैकुम सेखारियो ऐं वॾे खे हथ ॾियणु सेखारी। हुन 100 नफ़िल पढ़िया, तो बच्चे खे अस्सलाम अलैकुम सेखारियो। नबी साईं फरमाइनि था 100 नफ़िल वारे खे एतिरो सवाबु कोन्हे जेतिरो अस्सलाम सेखारण वारे खे सवाबु आहे। अख़लाक़ पंहिंजे औलाद खे सेखारियो, पंहिंजे औलाद खे सुधारियो। माउ जे पेटा को बि ख़राब या नेक कोन ईंदो आहे। के वली हूंदा आहिनि जो ॼाईंदे जाम हूंदा आहिनि, पर मुंहिंजा अदा वॾे खां वॾो मदरसो, वॾे खां वॾो स्कूल, वॾे खां वॾी यूनिवर्सिटी औलाद जे लाइ घर आहे, अबो अम आहे। पर जे पीउ ई मुंहिंजा अदा कमु नथो पियो हूंदो त पोइ ॿार किथां सिखंदो? दुआ कयो ख़ुदा ताला असां तव्हां सभिनी खे सुधारे छॾे। असीं सुधरी पियासीं त असांजी औलाद बि सुधरी पवंदी। असांजूं औलादूं इन जे करे ख़राब आहिनि जो असां पंहिंजे नज़र खां परे करे छॾियो। दुरूद पाक पढ़ त ॻाल्हि पूरी कया। اللهم صل على سيدنا ونبينا مولانا محمد وآله وصحابه وسلم। नाराज़ त कोन था थियो न दादा? चवां चओ त चवां, अलाह यार कावड़जी न पओ। तव्हां सां यारी आहे पुराणी, तव्हां चवंदो असांखे टोके थो, टोकिया कोन थो, सच थो चवां। असां वरी छा चवंदासीं? अड़े छोरा अठ चाचे खे ॾाढी खाऊं, वठेसि वठेसि वठेसि, केस बुझो। हाओ या न? पोइ छोरा बेड़ा आरामी घरोड़े चाचे जे मुंहं मुंहुं कढंदा। पीउ पियो चवेसि न, वरी अचे टा कढींदा, टा 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 सही छोरो सही वारो वॾो हरामी। हे पीउ थो चवे मूं वारो छोरो सही अहिड़ो हरामी आहे, मानो ई कोन मिलंदो आहे। चाचा तूं कहिड़ी आहे? मुंहिंजी रोज़ ॾाढी वॾी। नाराज़ त कोन था थियो न? ख़ुदा कंदो तव्हां ईअं कोन हूंदो। मां ॻाल्हि थो कयां ख़ैरपुर ज़िले जी, सांगड़ जी कोन थो ॻाल्हि कयां। सलात पढ़ त ॻाल्हि पूरी कयां। अल्लाहुम्म सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व बारिक व सल्लम अलैहि। हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात फरमाए था, फातिमा अॼु खां पोइ बच्चन खे ॿाहिरि ईअं न छॾींदी कर, किथे हन ॻोल्हाए। या रसूल अल्लाह मां तुंहिंजी परदेदार न्याणी केरु ॿाहिरि वञे लही अचे। हुज़ूर करीम जी ज़ात पाण निकिता आहिनि, ॻोल्हींदा ॻोल्हींदा हिकिड़े वण जे हेठां विया। हसनैन करीमैन ॿई पाण में भाउ रहा। खेॾंदे खेॾंदे ॿिन्ही खे निंड अची वई आहे। वण जी छांव आहे, उस जे करे आहिस्ते आहिस्ते सिज वधंदो वियो। मुंहिंजा प्यारा दो जबल उस आई आहे, भई हाणे उस में शहज़ादा पिया आहिनि। रब करीम जी ज़ात बाबरकात जिब्रील खे मोकिलियो आहे, ओ जिब्रील जल्दी वञो। मुंहिंजे नबी पाक फरमायो अल्लाह
हसन वल हुसैन रिहानताय, मुंहिंजो हसन ऐं मुंहिंजो हुसैन मां मुहम्मद जा जन्नती गुल हल। ओ जिब्रील मुस्तफ़ा जे गुलनि खे उस अची वई आहे, हिकिड़ो पर हुसैन ऐं हसन जे हेठां विछाए, ॿियो पर मथां रखी छांव में त मुहम्मद जी दिलि ख़ुशि थिए। अल्लाह या रसूल अल्लाह, हाणे जेको जिब्रील जे पर ते सुम्हे ऐं जिब्रील जी छांव में अचे, उनखे एयर कंडीशन पहुचंदी? आराम सां सुता पिया आहिनि, नबी करीम जी ज़ात मथो आया, ॾिसनि त सुभान अल्लाह, ॿई शहज़ादा सुता पिया आहिनि, जिब्रील पंहिंजा नूरानी पर विछायो बीठो आहे। पाण जिब्रील तूं पाण चए थो क़िबला हे तुंहिंजा उहे शहज़ादा आहिनि जंहिंजे पींघे खे मां लोॾींदो आहियां। हिननि जी अम्मा जंहिं वक़्त में हिन खे झोलीअ में सुम्हारे, जंड पीअंदी आहे, झोलीअ में सुम्हारे ख़िदमत कमकार घर जो कंदी आहे, त अम्मा जे ज़ुबान ते मुंहिंजा दादी का लोली कान हूंदी आहे। फातिमत ज़हरा लोली कहिड़ी ॾींदी हुई? यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नक लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तक़ीम।